बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। इहदिन सिरातल मुस्तकीम। हिकु ॾींहुं हिकु बादशाह पंहिंजे वज़ीरनि सां वेठो त बादशाह वज़ीरनि खे चयो त मां पंहिंजे वॾे पुट जी पढ़ाई जे करे तमामु घणो परेशान आहियां। हिकु वज़ीर चयो त बादशाह सलामत, असांजे मुल्क में हिकिड़ो उस्तादु आहे जेको ॾाढो ज़हीन, होशियारु ऐं अकुलमंद आहे ऐं उन वटि हमेशह ॿारनि जो तइदादु वधंदो रहे थो। वधीक बादशाह खे ॿुधायो, जेकॾहिं अव्हां चओ त उन ई उस्ताद खे अव्हां जी दरबार में वठी अचे त उहो अव्हां जे पुटनि यानी शहज़ादनि खे तालीम ॾिए। ॿिए ॾींहं ते उहो उस्तादु बादशाह जे आॾो हाज़ुरु कयो वियो। उहो उस्तादु वेठो हुयो त बादशाह हिकु नौकर खे चयो त वञु वॾे शहज़ादे खे वठी अचु। उहो छोकिरो बादशाह जे आॾो आयो त बादशाह हुनखे चयो त तुंहिंजे लाइ हिन उस्ताद खे असां मुक़ररु कयूं था जेको तोखे तालीम ॾींदो, ऐं तूं हिन सां भरिसां वेह ऐं हिन सां ॻाल्हाए। उस्ताद उन छोकिरे खां पुछियो त अॻ में कंहिं वटि पढ़ियो आहीं? त उन छोकिरे चयो, हा मां 4 साल हिकु उस्ताद वटि पढ़ियो आहियां, पर मूंखे अञा ताईं कुझु बि कोन थो अचे, न ई सम्झ में अचे थो। उस्ताद उन ई वक़्तु बादशाह सलामत सां मुखातिब थी चयो त बादशाह सलामत, आउं हिन छोकिरे खे पढ़ाईंदुसि, पर हिन जे लाइ आउं तव्हां खां 100 सोना सिका वठंदुसि। मुल्क जो बादशाह हुन जे आॾो 100 सोना सिका का वॾी ॻाल्हि कोन हुई। हुन चयो ठीकु आहे। उन ई वक़्तु बादशाह नौकर खे चयो त मुंहिंजे नंढे पुट खे बि हिन उस्ताद जे आॾो पेश कयो वञे, जीअं हू उन खे बि पढ़ाए। उहो नंढो छोकिरो उस्ताद जे आॾो आयो त उस्ताद उन खां पुछियो, तूं अॻ में कंहिं वटि पढ़ियो आहीं? त उन छोकिरे चयो त न। त उन ई वक़्तु उन उस्ताद बादशाह सलामत खे चयो त आउं हिन जी फ़ीस तव्हां खां 25 सोना सिका वठंदुसि, जेका ॻाल्हि बादशाह खे हैरत में विझंदड़ हुई। उस्ताद चयो त पहिरियां 6 महीना फ़क़ति जेको हिन जो सिखियलु आहे उहो आउं मेटाइण में लॻाईंदुसि, ऐं उन खां पोइ ई हुनखे आउं 6 महीना सेखारींदुसि, जॾहिं त जेको नंढो पुटु आहे इन ई खे आउं उथंदे सां ई सेखारणु शुरू कंदुसि, छो जो हुनजे दिमाग़ में अहिड़ी का बि शइ कान्हे का जेका मूंखे ॾाइणी पए या ख़तमु करणी पए। जॾहिं बि का नई शइ सिखी वेंदी आहे त पुराणियूं शयूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि, पर अक्सर करे असां ॾिसंदा आहियूं त के माण्हू या जेके सिखण वारा छोकिरा हूंदा आहिनि उहे पुराणी शइ सां ईअं वकोड़ियल हूंदा आहिनि ॼण उन जी जान छॾण जे लाइ हू राज़ी न आहिनि हूंदा, तंहिंजे करे हू मुकमल तौर ते न नई शइ सिखी सघंदा आहिनि ऐं न ई उन्हनि खे पुराणी शइ ईंदी आहे। तंहिंजे करे असां ते इहो लाज़िम आहे त जॾहिं बि का शइ सिखूं त मुकमल तौर ते तयारु थी वञूं ऐं पाण खे ईअं महसूसु करायूं ॼण असांखे का शइ नथी अचे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।